ठटे खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ जोशाही जे पथरीली ज़मीन में ॾकंदड़ हथनि सां पंहिंजे गभरू पुट जो हंधा हंधा ज़ख़्मी ते लाश दफ़नाइण महिल जुंगशाई जो सीनियर सहाफ़ी मोहम्मद जुमन जोखियो अज़ियत जे उन्हनि घड़ियुनि मां गुज़री रहियो हो जिन खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। कराची जे अफ़गानी पठाणनि जे कब्ज़े हेठि आयल सोराब ॻोठ जे अयूब ॻोठ में अख़बारूं विकिणी घर भातियुनि जो पेट पालींदड़ वालिद मोहम्मद जुमन ऐं घर भातियुनि जो सहारो बणिजण लाइ उते 3 महीना अॻु में पोरियो करण लाइ निकितल 20 सालनि जो नौजवान इसरार जोखियो खे बेदर्दी सां माण्हुनि जे रूप में वहशी दंदनि हथां तशदुद जो निशानो बणाए मौत जे मुंहं में उछलाइण जो इहो पहिरियों वाक़ियो न हो। उन खां अॻु बि कराची जे शहर में उन क़िस्म जा वाक़िया रूनमा थींदा रहिया आहिनि, पर रियासत जा करता धरता उन्हनि वहशियुनि अॻियां शायदि बेवस थी चुका आहिनि जो कंहिं बि क़िस्म जे कार्रवाई खां लवायो वञे थो। अयूब ॻोठ में पोरियो कंदड़ इसरार जोखियो खे सुबुह 8 बजे फुर वाक़े जो कूड़ो रंग ॾेई माण्हुनि जे हुजूम में पत्थर ब्लाक ऐं लोहे सरिया हणी शदीद ज़ख़्मी करे हद जी पुलिस हवाले कयो, जॾहिं त सुबुह 9 बजे जुंगशाईअ में वारसनि खे इतलाह ॾिनो वियो त नौजवान पुट जे पत्थर ते वेठल हिकु मोहम्मद जुमन ॿुधायो त 11 बजे संदसि वॾो फर्ज़ंद ऐं ॿिया रिश्तेदार सोराब ॻोठ थाणे ते ॿाहिरां